हिते नाज़रीन क्रिकेट के हवाले से अवांखे अहम खबर ॾींदारूं त आईसीसी वनडे वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं भारत में दंगल कुछ देर में शुरू थी रहियो आहे। भारत पाकिस्तान खिलाफ टॉस खटे पहिरियां फील्डिंग करण जो फैसलो कयो आहे। अहम खबर नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त असां बि टॉस खटे पहिरियां फील्डिंग करियूं हा। वाज़िर आहे त पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं आईसीसी वनडे वर्ल्ड कप जी तारीख़ में 7 भेरा आमूं साम्हूं थियूं आहिनि ऐं 7 ई मैचनि में पाकिस्तान खे शिकस्त नसीब थी आहे। अहम खबर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं क्रिकेट के हवाले से। आईसीसी वनडे वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं भारत में दंगल कुछ देर में शुरू थी रहियो आहे। इन हवाले से भारत पाकिस्तान खिलाफ टॉस खटे पहिरियां फील्डिंग करण जो फैसलो कयो आहे। क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त असां बि टॉस खटे पहिरियां फील्डिंग करियूं हा। वाज़िर आहे त पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं आईसीसी वनडे वर्ल्ड कप जी तारीख़ में 7 भेरा आमूं साम्हूं थियूं आहिनि। 7 ई मैचनि में पाकिस्तान खे शिकस्त नसीब थी आहे।